وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بلند آواز سان محبت سان ذوق شوق سان وڈی آواز سان درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا ومنعمنا ومأوانا وملجانا حبيبنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين مجھا پیارا دوستو بزرگو این بھائیرو اللہ کا دعا ہے کہ رب شاء اساں سبنی کے ہدایت نصیب فرمائے مدینے والے سائیں جی سچی محبت نصیب فرمائے محبوبن جی محبت میں جیارے انہی محبت میں شلم موت عطا فرمائے جنی یہ نورانی محفل سجائی یا جانی مالی خرچ کیوا تعاون کیوا اللہ کا دعا ہے اللہ انہوں نے دین ای دنیا میں عزت ای مال میں وادھارو فرمائے اسیں جیکی بھی محفل میں اللہ جو قرآن ای مصطفیٰ کریم جو شان بدھن جلا جمع تھیائیوں اللہ کا دعا ہے ترب انشاءاللہ سان سبنی جے دل جے مراد ان کے پورو فرمائے میرا دوستو اللہ تعالیٰ قرآن مجید میں ارشاد فرمائیو لَقَدْ قَانَ لَكُمْ فِي رَسُولِ اللَّهِ أُسْوَةٌ حَسَنَةٌ زندگی گزارن جو سونو نمونو اللہ تو فرمائے موتوان جے نبی مٹھے محمد مصطفیٰ جی زندگی میں رکھائے ہوا ہے حیاتی کیوں گزار بیا زندگی کیوں گزار بیا پنجے حالات کے کیوں سدھار بوا قرآن فرمائیو تو انہیں جلا سونو نمونو جے کریں تواں جلا آئے تو تواں جے نبی اساں جے نبی مٹھے محمد مصطفیٰ کریم جی زندگی آئے جے کو مانو ان مطابق حیاتی گزارے سائیں جے ڈنل رستے تے زندگی گزارے مدینے وارے سائیں جے زندگی مطابق حیاتی گزارے تو انہیں جلا ہے جہان واہ واہ تا آخرت میں منہ جلا وڈا انعام ہے سمجھو دا ایڈے دھیان جو تا سب موڑے دھیان جو مہمان ایندا ویندا انہن کے چلے جو تا موڑے دھیان جو قرآن تو فرمائے وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ تھوڑا آواز گھٹائی دیو شوکو ختم تھے ڈلے ڈیز بھلی تھوڑا معمولی بیس گھٹائیس اللہ تعالیٰ قرآن مجید میں ارشاد فرمائیو وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ صفحہ ڈلے ودھائے جگیس جے کریں تمہاں واری جے ذرے جے ترو خیر جو عمل کندو تو ان جو اللہ تمہاں کے اجر دیندس وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ پر جے واری جے ذرے جے ترو گناہ جو کم کہو خطا جو کم کہو تو ان جو پچھانو کندس اللہ تعالیٰ دنیا میں برستہ دیکھا رہا ہے گھنا برستہ ہکڑو رستو بنے تو سدھو جنت میں ہکڑو رستو بنے تو جہنم میں دوزخ میں بنی پہنچائیں گو جے کو جہنم جی واٹ تا ہلندو تو انہیں دوزخ میں اچھلائے ہوئیندو پر جے کو جنت جی واٹ تے ہلے تو ان جے اللہ تعالیٰ جنت جا دنیا میں یہ اعلان کرے چھجا ہے دوزخ جو رستو کیڑو ہے جنت جو رستو کیڑو ہے
अल्लाह जे कुरान फरमायो त शैतान इंसान जो दुश्मन आहे जेको चाहे तो त बाणन के वनी जहन्नम जे खड्ड में उछलाए ऐं जन्नत जी वाट उहा आहे जेका मुझे लजपाल नबी वारी वाट आहे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह जेको साईं जो बणजी वञे मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार करे मुझे लजपाल नबी वारी जिंदगी इख्तियार करे कुरान तो फरमाए मां अल्लाह दुनिया में उन जे मथा रहमतूं नाज़िल फरमाईंदुस अॼु असां दुनिया जी मोहब्बत में एडो महव थी वियासीं दुनिया जी लालच में लोभ में दुनिया जी हुब में एड़ो त मुस्तगरक थी वियासीं जो असांखा अल्लाह जी मोहब्बत ही विसरी वई अल्लाह जो नालो ही विसरी वियो रब जो पैगाम ही विसरी वियो अल्लाह अल्लाह करण विसरी वियो पर रब तो फरमाए बाना तू हलिया मु अल्लाह जे दरवाजे ते मुंजो बंजी वने आखिरत बदींदो साईं त दुनिया जा इनाम बदई छडींदो साईं आवाज वरी घटाए छडियो दई सवा बधाई आवाज बधाई रुकी सूको न करे बाकी जेको दिनल अथई अल्लाह जो आवाज सब दी अल्लाह खुश रखंदो अल्लाह जो कुरान तो फरमाए त वमन युतिर रसूल जेको मानू रसूलुल्लाह जी इताअत करे फकद अता अल्लाह उन जण के अल्लाह जी इताअत कई आहे माना जन्नत में वञण जो रस्तो अल्लाह अगे ही दसे पियो वमन युतिर रसूल जेको रसूलुल्लाह जी पैरवी करे मदीने वारे साईं जो खादिम बणजी वञे पांजी जिंदगी इन नमूने से गुजारे जे मुझे लजपाल नबी दी जिंदगी आ महबूब जी हयाती आ मदीने वारे साईं जी जिंदगी आ साईं जे दिनल रस्ते ते हलो अल्लाह तो फरमाए गोया के तमाम अल्लाह जे रस्ते ते हलण शुरू कयो आहे अतीउल्लाह व अतीउर रसूल रसूलुल्लाह जी पैरवी कयो अल्लाह जी पैरवी कयो लअल्लकुम तुरहमून जे तवा जे मथा अल्लाह रहमत नाजिल फरमाए नबी त रहमत आहे न रहमत किए मिलंदी अल्लाह जी मानू चंदो साईं दुखन में आयूं दर्दन में आयूं परेशानिन में आयूं हे दुख ये परेशानी ये तंगी अल्लाह तो फरमाए रहमत खपेव बेंदा न मिलंदव अचो मुझे महबूब मुस्तफा करीम जे दरवाजे ते कुरान तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नथा जो सुभान अल्लाह जेका सुभान अल्लाह चवण वारी गाल होजे उन ते बगैर चवण जे सुभान अल्लाह चो साईं करीमन फरमायो जेको हिकड़ो दफो सुभान अल्लाह चवे अल्लाह ताला उन जे ला जन्नत में हिकड़ो वण लगाईंदो आहे उन वण जी छाव एडी त कुशादी हुंदी जो 40 ॾींहनि ताईं को भले घोड़े ते चढ़ी उन ते सफर करे उन जी छाव कुटाए कोन सघंदो मदीने वारे साईं फरमाए मूसा कलीमुल्लाह अल्लाह के चो मौला मीज़ान दिखार जंहिंमें क़यामत में अमल तोरींदे अमल तोरींदे मदीने वारे साईं जी मेहरबानी सुभान अल्लाह जी बरकत ॿुधायां मूसा कलीमुल्लाह अल्लाह के चयो मुंहिंजा मौला मीज़ान ॾेखार जंहिंमें बानन जा क़यामत जे ॾियारे अमल तोरींदे जंहिंमें इंसानन जा अमल तुरिया वेंदा रब फरमायो त मूसा हलिया तोखे मीज़ान ॾेखारियां हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह मीज़ान जो ॾिठो उहा तराज़ू जंहिंमें अल्लाह ताला बानन जा अमल तोरींदो एतवारी तराज़ू कोन हूंदी जेका दुकान ते रखियो वेठो आहीं खोट करण वारी मानुन जे वजन में हासिकार वरी जेड़े पासे वजन ॾियणो उन पासे हथ जो ज़ोर ॾेई वेंदो त जीअं सामान हेॾे किरी पवे रेज़की दुकान तो हलाए तो उन में माप में खोट कंदो अल्लाह जो कुरान तो फरमाए जेको धोखेबाज़ी करे या खोट करे दुनिया में भला उन ते लानत कई आ त आखिरत में भी उन जे गिचीअ में लानत जा गट विधा वेंदा जेको माप तौर में कमी दो करे अल्लाह ताला जे नबी मूसा कलीमुल्लाह चयो मौला वो मीज़ान त ॾेखार हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो मीज़ान जो ॾिसां त उन जो हिकिड़ो पुड़
एडो वडो हुयो, एडो वडो हुयो जे सतई ज़मीनूं सतई आसमान खणी उन में रखूं त मीज़ान जे पुड़ जी हिकड़ी कुंड बि भरे कोन सघंदा। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ के मुंहिंजा मौला एतरा माण्हू अमल किथां कंदो जो हे मीज़ान भरजी सघे, एॾियूं नेकियूं माण्हू किथां आणींदा, एतरा अमल माण्हू किथां आणींदा। इंसान एतरा अमल कंदो ई कोन जो हे मीज़ान भरजी सघे। रब फरमायो मूसा, ओ मूसा कलीम तुंहिंजी उम्मत भली न भरे सघे, पर मुंहिंजो आख़िर ज़मान मिठो मोहम्मद मुस्तफ़ा करीम नबी ईंदो। आखिर ज़मान नबी ईंदो, उन जा उम्मती अमल कंदा, थोरा अमल कंदा, उन्हनि जो अजुर घणो ॾींदो सान। उहे रुगी हिकिड़ो दफ़ो चवंदा सुभान अल्लाह, हिकिड़ो दफ़ो चवंदा अल्हम्दुलिल्लाह, रुगी हिकिड़ो दफ़ो चवंदा अल्लाह अकबर। उन हिकिड़े सुभान अल्लाह चवण ते मां अल्लाह यो मीज़ान नेकियुनि सां भरे छॾींदुसि। केॾी महिरबानी थी वई बा ओ मिठा, इहो मुंहिंजे लॼपाल नबीअ जी बरकत आहे जो यो माण्हू हिकिड़ो अमल करे तो उनखे अल्लाह वधाईंदो आहे, उनखे वधाईंदो आहे, ॾींहुं राति उनखे इज़ाफ़ो कंदो आहे। हबीबन करीमन फरमायो जेको माण्हू खजूर जी ॻड़ी रुगी अल्लाह जी राह में ख़ैरात करे, के माण्हू खे खजूर जी ॻड़ी ख़ैरात में ॾिनई, रब जी राह में ॾिनई, अल्लाह जो क़ुरान अल्लाह जो हबीब थो फरमाए उन खजूर जी ॻड़ीअ खे अल्लाह वधाई एडो वधाईंदो जो उहा खजूर जी ॻड़ी उठ जेॾी बनाए उन जे अमाल नामे में तोरी वेंदी। नेकी थोड़ी कयई, खजूर जी ॻड़ी अबा केतिरी हूंदी आहे, पर उन जो सवाब उठ जेतिरो अञा उन खां वधीक अल्लाह अता फरमाईंदो। अञा ॿी रिवायत आहे मुझे लजपाल नबी फरमायो जेको माण्हू खजूर जी ॻड़ी अल्लाह जी राह में ख़ैरात करे, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन खजूर जी ॻड़ी खे अल्लाह ताला जबल उहद जेॾो वॾो बनाए उन जे अमल नामे में तोरींदो। मदीने शरीफ जेके विया आहिनि जबल उहद ॾिसी आया आहिनि, 13 किलोमीटर जबल वॾो आहे, 13 किलोमीटर जबल ॿुधो अथव न, जबल उहद हो जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चए वियो आहे त जबल तो तां खोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि, जिते मुंहिंजा दोस्त रहनि, अल्लाह से तड़ शाल वसन, जिते मुंहिंजा साईं रहनि, अल्लाह से तड़ शाल वसन, आऊं त जबल तो तां घोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि। अब्दुल लतीफ चे फिट जो घोट लतीफ चे, अल्लाह शल विछड़िया मोहब्बत मिलने, सरतियूं घोट लतीफ चे, शल विछड़िया दोस्त मिलन, आऊं त जबल तो तां घोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि। ॻाल्हि वणी आहे कोन वणी आहे? पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
मदीने वारे साईं फरमायो तवा अमल थोड़ा कंदो उन जो अजर अल्लाह घणो ॾींदो आहे थोड़ा अमल छो न हुजन नंढा अमल छो न हुजन पर अल्लाह वटि उन्हनि जी वॾी हैसियत आहे उन्हनि अमलनि जी अल्लाह वटि ॾाढी इज़त आहे उन्हनि अमलनि खे अल्लाह ॾाढो पसंदि कंदो आहे उहो बानो अल्लाह जो महबूब बानो बणिजी वेंदो आहे जेको नेक सालेह अमल करण वारो आहे बाल्टी न थी हले जे मॉनिटर न तो हले जा वो आवाज न तो जे छा जे ला हां फुल खोल मुझे मारे रब जो जेको दिनो अथई सब आवाज दीस रुगी शुको न अचे बाकी आवाज दीस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्नल्लाह ला युदीओ अजर मन अहसन अमला जेको माण्हू सुहिणा अमल कंदो आहे सुठा अमल कंदो आहे नेक सालेह अमल कंदो आहे मां अल्लाह उन जो अजर ज़ायो नाया कंदो उन जो अजर ज़ायो नाहे थींदो जेको साले अमल कंदो आ मदीने वारे साईं जे रस्ते ते अमल कंदो आ मु अर्ज पे कयो त रहमत उनखे मिलंदी जेको मदीने वारे साईं जे ज़ात ते महबूब मुस्तफा ते भरवसो करे ऐं मदीने वारे जी राह ते अमल करे ॾेखारींदो आहे अल्लाह तो मुझे लजपाल नबी के फरमायो वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझे महबूब ओ मिठा मुस्तफा करीम मां अल्लाह तोखे जहानन जे ला रहमत बनाए मोकलियो आहे जेके भी जगह ने रब पंहिंजे ला फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तमाम तारीफूं ऐं हमदुन अल्लाह जे ला जेको हरनी जहानन जो पालणहार आहे रब जी रुबूबियत लिल आलमीन आहे माना हरनी जहानन जे ला ऐं मदीने वारे साईं के रब फरमायो ओ मुंहिंजा नबी तुंहिंजी रहमत बि समूरन जहानन जे लाहे नबी त पंहिंजन खे बि रहमत ॾे पियो परावन खे बि रहमत ॾे पियो पंहिंजन खे त इनायत कयईं पर जेके दुश्मन हुया वेरी हुया मुंहिंजे लजपाल नबीअ खे क़त्ल करण जे इरादे सां ईंदा हुया मुंहिंजो नबी त उन्हनि खे बि नवाज़े छॾींदो हुयो वॾो ज़ालिम साईं जे साम्हूं अचे महबूबन वटि ईंदो त नबी खां रहमत वठी पोइ वेंदो मके जा काफ़र जन मुझे लजपाल नबी के अज़ियतूं पहुंचायूं जन मुझे नबी के जे मथा पत्थर उछलाया तीर आयन तलवारुन जा घाव कयन गज़वे ओहद में मुझे नबी जा दंद शहीद थी पिया रत मुबारक चेहरे ता वयो पे एड़ा जालिम इंसान दुश्मन होया पर वे दुश्मन जडे मक्के में मुझे नबी जे आडो आया साईं जे सामू आया पण फरमाइंदा ए मक्के वारो बुधायो तवा मु नबी में केड़ी उम्मीद था रखो अर्ज केन मुझा महबूब तू त रहम दिल तो इनायत करण वारो आई साईं फरमायो अज वञो सभनी के मुंह माफी जो ऐलान करे चलियो ला तसरीब अलैकुमुल यौम अज केंजे लाभ सख्ती नाहे अज केते भी अजियत न दिनी विंदी केखे भी तंग न कयो विंदो मु मुस्तफा जे तरफा आम माफी जो ऐलान आहे असा जी जिंदगी चाहे वा हेॾे ध्यान जो असा जी जिंदगी चाहे 5 साल 10 साल पुराणो भी वेर जो बदलो जरूर वठंदा हां न
वेर रखियो वेठा हूंदा सी बस पासे का को कुल्लो लगी वने जो तो बाहर कढी वठो दिल में नफरत जा बिज पोखिया पिया आहिनि दिल में अदावतुनि जा हसद जा ॿियाई जा बिज पोखिया पिया आहिनि अणसहप थी वई भाई पी मोकिलाए वई रिश्तनि मां चाह निकिरी वियो मोहब्बत निकिरी वई पर मुंहिंजे नबीअ फरमायो त ए मुंहिंजा उम्मतियो ॿियायूं न रखो हसद न कयो बुग़्ज़ दिल में न रखो हिक ॿिए सां वेर न पायो दुश्मनियूं पैदा न कयो बल्कि भाईचारे वारा थियो मोहब्बत रखण वारा थियो जो तो मूं नबीअ जो पैगाम माफ़ी ॾियण जो पैगाम आहे समझो था कि न कोन था समझो अल्लाह जे कुरान फरमायो त तव्हां मुसलमान पाण में भाइर आयो भाई पीअ में रहो इहो ई नबीअ जो पैगाम आहे गुनाहनि वारो माण्हू बदकार माण्हू शैतान जे रस्ते ते हलण वारो माण्हू बदामाल बणजी वेंदो गुनहगार बणजी वेंदो दिल में अल्लाह जी मोहब्बत न रहंदी रब जी चाहत न रहंदी नमाज न वणंदी रोज़ो न वणंदो चङी ॻाल्हि न वणंदी भलाई जी ॻाल्हि न वणंदी पर जे मुंहिंजे लजपाल नबीअ जे दर ते ईंदे मुंहिंजे महबूब सां हुब रखंदे नबीअ जो दर वठंदे त अल्लाह ताला दिलियुनि खे मुनव्वर करे छॾींदो आहे उन्हनि जूं दिलियूं नूर बणजी वेंदियूं आहिनि जेके साईं सां दिल लाहींदा आहिनि मदीने वारे साईं जो दर वठंदा आहिनि अल्लाह पाण थो फरमाए जेको मुस्तफ़ा जो वफ़ादार हुआ सो मूं अल्लाह जी मोहब्बत जो हकदार आहे कुरान तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब जेके चवनि था त असांखे अल्लाह जी मोहब्बत खपे रब जी मेहरबानी खपे अल्लाह जी इनायत खपे ओ नबी फरमाइन जे रब जा महबूब थियण चाहियो था त अचो मूं नबीअ जा पैरोकार बणजी वञो मूं नबीअ जो इत्तिबा कयो मूं मुस्तफ़ा जे दर जी पोइवारी कयो मुंहिंजा पोइ लॻ थियो अल्लाह जो कुरान तो फरमाए युहब्बुकुमुल्लाह तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजो महबूब बानो बणाए छॾींदो ऐलान तव्हांजे अलावा ओ हाथों चेला जेके तव्हीं वेठा आयो तव्हांखे रब पियो फरमाए जे मुंहिंजी मोहब्बत खपेव मूं अल्लाह जी हुब खपेव माण्हुनि जा त महबूब थिया आहियो माण्हुनि जे कढ त लॻी ॾिठो अथव माण्हुनि जे आॾो त वञी ॾिठो अथव इंसाननि सां त दिलि लाहे ॾिठी अथव पर क़ुरान थो फरमाए मूं रब जा बि त महबूब बणजी ॾिसो अल्लाह जा त थी ॾिसो न मूं रब जा त थी ॾिसो न ॾिसो त मां अल्लाह कीअं थो तव्हांजे मथां महिरबानी फरमाए तोखे अल्लाह जो दर नथो वणे हा मिठा अल्लाह जी मोहब्बत नथी वणे अल्लाह जो दर तव्हांखे नथो वणे ओ अल्लाह एॾो बाछारो आहे एॾो महिरबान अल्लाह आहे जो दुनिया वारनि जी हिकिड़ो दफ़ो ग़लती कर नाराज़ थी वेंदई माण्हू जी भली सॻो पीउ न हुजे 3 दफ़ा बेफ़रमानी कर त पीउ घर मां कढी छॾींदो पर मुंहिंजो अल्लाह अहिड़ो महिरबान आहे जे लख दफ़ा अल्लाह जी बेफ़रमानी करी ओ मिठा रब लख दफ़ा जे रब जे दर ते अची लख बेफ़रमानियूं कई हिकिड़ो दफ़ो चई मुंहिंजा मौला माफ़ी दे अल्लाह फरमाईंदो हड़नी गुनाहनि जी तोखे माफ़ी ॾेई छॾी आहे अल्लाह तो फरमाए मां ख़ताऊं न आहियां ॾिसंदो मां गुनाह न आहियां ॾिसंदो मां माण्हुनि जा मेरा मुंहं न आहियां ॾिसंदो माण्हू ऐब ॻोल्हींदा आहिनि इंसान ख़ताऊं ॻोल्हींदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि त ता हे बुराई कयई फलाणी जॻह ते एहसान कयो मां उनजो हे बदिलो ॾिनई माण्हू एहसान जताईंदा आहिनि रब ॾींहं में 1000 महिरबानियूं करे 1000 थोरा करे वरी बि रब फरमाए पाना जे मुड़ी वियो ई गुनाह
गुनाहन दे व्योही वरीब मोट कर मुझे दर ते अच मु अल्लाह के याद कर मनताब व आमन व अमिल अमलन सालिहा ओ वो बनो जेको अल्लाह ताला जे दर ते तौबह ताइब थींदो आ ताइब थी गुनाहन के छड़े ईमान आणे चंगा अमल कंदो आ फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना अल्लाह उन जे गुनाहन के नेकियुनि में बदलाए छॾींदो आहियां अॻु ख़ताऊं कयई अॻु गुनाह जा कम कयई अॻु बदकारी वारा कम कयई अॻु बेहयाई वारा कम कयई अॻु अॻूणी ज़िंदगी जेका हुई उन में ज़िना हुई चोरी हुई शराब हुयो नशो हुयो बदकारी हुई वरी जो हेॾे मोट कयई अल्लाह जे दर ते आयो साले बणजी वियो सतोरो बणजी वियो अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्हनि अमलन साले करण वारे जा गुज़िरियल गुनाह त बख्शे छॾींदुसि पर गुनाहन के नेकियुनि में तब्दील करे छॾींदुसि केॾो महिरबान अल्लाह आहे केॾो बाज़ारो अल्लाह आहे अहिड़ो महिरबान को ॾिठुई हिकिड़ो हिंदू हुयो हिंदू बाणियो पंहिंजे ओम जी पूजा पियो करे चइबो या सनम या सनम या सनम सुबुह जो वेह त 12 थी वञे अल्लाह इन पंहिंजे भगवान जी पूजा कंदे सिज चढ़े खां वठी इबादत में मशगूल रहे हिकड़े दिहाड़े या सनम चवंदे चवंदे उनके 80 साल उम्र जा गुज़री विया हिकड़े दिहाड़े भुलजी पियो निंड जी गहर चढ़ियस या सनम जी जगह ते चवे तो या समद या समद या समद अल्लाह जो नालो सजई त रब फरमायस जी कयां बाना जी कयां बाना गुरत अता कया मलाइकन अर्ज के मौला उन तो भूल जी सजो थी तो हो तो हिंदू आ हो तो के मने ही न थो हो तो पांजे भगवान के पे तो सडे रब फरमायो सुन पांजी मूर्ति के पे सजो हुन 80 सालन में जवाब न दिनुस अज भला जे मां अल्लाह उन के जवाब न दिया तो उन जे सनम में ऐ समद में फर्क केड़ो रहंदो भूल जी अज मुखा चाशे घुरंदो मां अल्लाह उन के हर शे अता करे छॾींदुसि सुभान अल्लाह अरे जेको मालिक मेहरबान अल्लाह पंहिंजे न मञण वारनि ते कर्म करे पियो जेको दिल सां पुकारे उन जे मथां केॾी वॾी महिरबानी फरमाईंदो हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह सा मुकाबलो जडे फिरौन कयो फिरौन हजरत मूसा कलीमुल्लाह सा मुहाडो अटकायो फिरौन के अल्लाह दजले नील दरिया में हलाक कयो बुढ़ी जो मरी वियो हाने मरे पियो ओडी मल हजरत जिब्रील अमीन आयो अचे मिट्टी खणी नील दरिया जी फिरौन जे वात में विझण लगो नील दरिया जी मिट्टी खणी फिरौन जे वात में पे विझे मरण जे टाइम ते तो मूसा कलीमुल्लाह पूछा के इन जे वात में मिट्टी छो तो विझी हजरत मूसा कलीमुल्लाह के जिब्रील वराणियो तो अल्लाह एडो बाजारो आज फिरौन इते एडो बेफरमान मानू न अल्लाह का माफी वरतई अल्लाह इते बख्शे माफ करे छडींदुस अरे फिरौन जा जिब्रील लई आयो तो मत अल्लाह का माफी न वठे बदबख्त सॼी जिंदगी मूसा कलीमुल्लाह के अज़ियतूं ॾिनई हाणे वरी माफी वठंदो तो रब तो बख्शे छडींदुस मेहरबान अरे जे फिरौन के अल्लाह बख्शे छड़े दो तो असा के कौन बख्शी दो अल्लाह असा के माफी कौन दींदो देर तो कया अल्लाह के सडे दिस कर जिक्र ज़ौक़ मां सोहणे सत्तार जो कर जिक्र ज़ौक़ मां सोहणे सत्तार जो नफ्स शैतान इन सामरी थो पवे कंदो रह तू सदा अल्लाह 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 कंदो रह तू सदा अल्लाह 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 इन तरह साण सी नो ठरी थो पवे
सब इबादत खां बेहतर आ ज़िक्रे खुदा आडिनो दस असां के मिठे मुस्तफ़ा फज़कुरूनी चयो पाण रब पा चयो पाण रब पाक भाग वयलुब इन सांवरी थो पवे निभागो हूंदो त उहो सभागो थी वेंदो जे अभागो आहे त भाग वारो थी वेंदो जेको माण्हू गुनहगार आहे रब खे यादि करे नसीब वारो बणिजी वेंदो आहे अल्लाह जो कुरान तो फरमाए वहुवा माकुम ऐनमा कुंतुम ओ मुसलमान तू जिथे भी हुजी अल्लाह तो सा गड्डो आहे रब तुझो साथी आ अल्लाह तो सा गड्डो आ नहनो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां अल्लाह तुझे साह जी रगुन का वधीक तोखे वेठो आहियां जॾहिं तूं मूंखे यादि कंदो ई अल्लाह जो हबीब तो फरमाए हदीस कुदसी आ त अना जलीसुम मन ज़करनी जॾहिं बानो मूंखे यादि कंदो आ अल्लाह जो हबीब तो फरमाए रब तो फरमाए जॾहिं बानो अल्लाह अल्लाह कंदो आ रब जो नालो वठंदो आ रब तो फरमाए मां अल्लाह उन सां गॾु अची वेंदो आहियां को वॾेरे जे अचण ते ख़ुशि थींदो आहे को मीर जे घर में अचण ते ख़ुशि थींदो आहे को पीर जे अचण ते ख़ुशी मल्हाईंदो आहे को वज़ीर जे अचण ते फिलाणो खान फिलाणो सरदार मुंहिंजे तॾे ते लड़ी आयो आहे माण्हुनि खे राज खे पैगाम ॾींदो आहे पर वाह वाह जो ख़ुशि नसीब उहो मुस्लमान आहे जंहिंजे लाइ अहकमुल हाकिमीन अल्लाह फरमाए ओ मुस्लमान मां अल्लाह तोसां गॾिजी थो अचे वेहां तुंहिंजे तड़े ते जिथे वेही तू अल्लाह अल्लाह कंदो ही इए भाई जो मां अल्लाह तो सा गॾु वेठल हूंदो आहियां एडो मेहरबान अल्लाह एडो कर्म करण वारो अल्लाह एडो बाछारो अल्लाह मिठा तू एड़े रब के विसारे वेठो ही एड़े मालिक जो दर बनी वेठो ही एड़े रब जो दर बनी वेठो ही रब तो फरमाए मां सत्तार बो आया मां अल्लाह गफ्फार बो आया पर याद रख मां अल्लाह जब्बार बो आया कहार बो आया मुझे दमर खां ड्रियो मुझे कहर खां ड्रियो मदीने वाले साईं के रब फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ओ मुंहिंजा महबूब असां तोखे शाहिद बनाए मोकिलियोसीं तू ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ढेजारींदड़ बनाए मोकिलियो वियो आहीं ख़ुशख़बरी त ॿुधई अल्लाह केॾो महिरबान आहे पर अल्लाह जो नबी ढेजारण वारो बि बणिजी आयो आहे ओ उन्हनि माण्हुनि खे जेके बद अखलाकी करण वारा आहिनि बद किरदारी करण वारा आहिनि बेहयाई जा पोइ लॻा आहिनि उन्हनि खे अल्लाह फरमायो आहे ए मुस्लमानो ॿुधो मां अल्लाह ढकणहार बि आहियां त मां अल्लाह कहार बि आहियां मूं अल्लाह जो ॾमर ॾाढो ॾुखियो आहे रब जो अज़ाब मिठा ॾाढो ॾुखियो अथई जहन्नम जी बाहि जी हिकड़ी चिणग चिंगारी हिकड़ी चिणग खणी हबीबन फरमायो जमीन ते रखजे त जमीन ते को साओ सल्लो बाकी न रहे हर शे जली राख थी वञे एडी जहन्नम जी बाहि खतरनाक अज तुंहिंजी चमड़ी जनवरी जो सीउ बर्दाश्त नथी करे सघे जून जुलाई जी तू गर्मी बर्दाश्त न तो करे सकी बुधा ते तुझी चमड़ी जहन्नम जो अजाब कीअं सही सघंदी हबीबन करीमन फरमायो जेको व्याज थो वठे मूं मेराज वारी रात ॾिठो व्याजन खे उन्हनि जे पेट हीअं तमामु वॾा हुया तमामु वॾा
वड्डा पेट हुया उन्हनि में जहन्नम जी बाहि भरी रही हुई उन्हनि जे पेटनि में नाग बलाऊं विछूं हलन पिया उन्हनि खे कखिन पिया उन्हनि जूं दड़ियूं दाहूं पूरो जहन्नम जो बाहि ॿुधी रहियो हुयो मूं पुछा के इहे केर बदबख्त माण्हू ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह व्याज वठंदा हुया हबीबन करीमन फरमायो त मथे तबके में हिकड़ा माण्हू हुया जन जे औरतूं ज़ानियाणियूं औरतूं हुयूं जेके ज़िना कराईंदियूं हुयूं उन्हनि खे मथे तबके में अज़ाब पियो थिए उन्हनि जी शर्मगाहुनि मां गंदगी पई निकिरे किरपटी पई निकिरे उन्हनि जी जिंद शर्मगाहुनि मां बदकिरदारी वारो वो किरपटी पई निकिरे हेठे तबके में हिकड़ा माण्हू हुया उहा किरपटी उन्हनि जे वात में पई पवे गंदगी उन्हनि जे वातनि में पई पवे उन्हनि जूं रड़ियूं दाहूं त असांखे हेड़ी गंदगी में रहायो वियो आहे मूं पुछा के इहे केर माण्हू आहिनि अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह उहे बदकार आहिनि जेके शराब पीअंदा हुया शराब पी नशो वापराई हराम खाई मदीने वारे साईं फरमायो उन्हनि जे लाइ अल्लाह वटि ॾाढो ॾुखियो अज़ाब आहे ओ मिठा जे अज़ाबनि खां बचण चाहीं थो त अॼु मदीने वारे साईं जी दामन पकड़ साईं जो दर वट जेको महबूब जो बणजी वञे इन्हनि जहन्नम जे अज़ाबनि खां परदो पनाह जो ॼण अची वेंदो आहे पर इए भाए त अमल करी पियो त जिंदगी जो आखिरी ॾींहुं अथई कहिड़ी ख़बर सुभाणे जहिड़ा हूंदासीं अले कोन हूंदासीं हाँ सुभाणे ज़िंदा हूंदासीं हयाती जो को भरवसो नाहे कल जेके असां सां गॾु हुया अॼु असां में नाहिनि वञ स्टेशन पली जाणी जे भर जेके कब्रिस्तान जो चक्कर लगाए आ अहिड़ा पली जाणी में माण्हू न रहंदा हूंदा जेतिरा कब्रिस्तान में सुता पिया आहिनि थिया मिठा मौत बरहक आहे इंसान जे मथां हयाती पूरी थियण वारी आहे सदाई रहण जे लाइ नाहियूं आया काॾे चाचा विया काॾे मामा विया काॾे विया अज़ीज़ काॾे वियो ॾाॾो काॾे वियो अबो काॾे वई मिठड़ियूं ॿोलियूं ॿोलण वारी अम्मा काॾे विया यार दोस्त दिलासन ॾियण वारा ओ मिठा जे सफ़र ते उहे यार हलिया विया उहे मिट माइट हलिया विया जॾहिं असांजो चाचो मामो हलियो वियो हिकिड़े ॾिहाड़े असांखे बि उन सफ़र ते हलणो आहे जे दुनिया ते तो नाज़ कयो आहे जे दुनिया ते ओ मिठा जे दुनिया ते तो वॾो नाज़ कयो बीठो वहीं जे बन्नी ते कारोबार ते अॼु तुंहिंजो ज़मीन ते पेर नथो पवे यादि रखजां इन मिल्कियत जा वारिस ॿिया बणजी वेंदई तुंहिंजे जिस्म जे कपड़नि पहिरण वारा ॿिया अची वेंदा जे खट ते तूं सुम्हंदो ऐं खोर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हेॾे होॾे न ॾिस हेॾे ध्यानु ॾे जे खट ते तूं सुम्हंदो ई उन ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदई हे जिस्म जा कपड़ा बि लहराए वठंदई जेॾी महिल मुल्ला गुस्ल ॾियण जे लाइ ईंदुई हे जिस्म ते जेके कपड़ा पियल अथई न लहंदा त कैंची सां कटे बि कपड़ा लाहे वठंदई हेॾा साह निकिरंदुई होॾा तुंहिंजी मिल्कियत जा वारिस ॿिया अची वेंदा तुंहिंजे बन्नीअ जा खातेदार ॿिया बणजी वेंदा तुंहिंजे घर में रहण वारा ॿिया अची वेंदा बच्चा रोंदा छॾे वेंदे पुट रोंदो बास खे यतीम बणायो छो वञी पियो घर वारी रोंदई तो मुंहिंजा वर मूंखे बेवाहो कयो छो वञी पियो पर मिठा न अबो कमु ईंदुई न बच्चा कमु ईंदई बसि इहे मिट माइट हिकिड़ी अणसिबियल कफनी पहिराए मण मिटीअ हेठि वञी दफ़न करे पर उहा बि या नसीब थिए वो कफनी भी शल नसीब थे अदा अल्लाह शल इज्जत जो मौत अता फरमाए मदीने वाले साईं फरमायो त कब्र जी पहिरीं रात ॾाढी ॾुखी आ उहा कब्र जी पहिरीं रात जेका इंसान जी गुज़रंदी उहा पहिरीं रात एॾी अज़ियतनाक हूंदी आहे न आख़िरत में एॾी अज़ियत हूंदी न दुनिया में का एॾी अज़ियत पहुती जेतिरी क़ब्र जी पहिरीं रात गुज़रण वारी आहे मदीने वारे साईं फरमायो त क़ब्र रोज़ानो बाने खे सॾींदी आहे ओ फिलाणा ओ हाजी अहमद पहवर जे जलसे वारो ओ मिठा अल्लाह सॾी
फरमाईंदो आ कब्र सडींदी आ ओ जलसे बुधण वारो तोखे कब्र सडींदी आ रोजानो पुकारींदी आ ओ फिलाना पुट फिलाने जा मां कब्र अंधेरी कोठड़ी आया मां नांगन बलाउ नहीं विछुन जो घर आया पाण सां गॾु साले अमलन जी रोशनी खणी अचजा पाण सां चङा अमल खणी अचजा मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं कब्र में बाने खे दफन करे वेंदा आहिनि ओ कब्र वारो दाह करे चवंदो ओ वञण वारा ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा बा थोरी देर त बीहजे मूंखे हिन मण मिटीअ हेठि अंधेरी कब्र में कंहिंजे हवाले कयो थो वञी पियो मलाइका ईंदा मुनकिर नकीर सुवाल पुछण वारा पोइ जे सुवालनि जा जवाब सही ॾिनई हिसाब किताब सही ॾिनई त तुंहिंजी जन्नत तुंहिंजी कब्र खे जन्नत जो बाग बनायो वेंदो पर मदीने वारे साईं फरमायो जे मलाइकनि जा सुवाल जवाब सही न ॾिनई अल्लाह जो अमर थींदो ए मलाइको इन जे हेठां बि बाहि बारियो इन जे मथां बाहि बारियो इन जे सॼे बाहि बारियो इन जे खॿे बाहि बारियो इन जी सेरांदी खां बाहि बारियो इन जी पेरांदी खां बाहि बारियो मदीने वारे साईं फरमायो उन गुनहगार जी कब्र खे सोढ़ो कयो वेंदो आहे एतिरो सोढ़ो थींदो जो उन जूं पासराटियुनि में मिली वेंदियूं उन जूं रड़ियूं उन जूं दाऊं पूरी दुनिया जा इंसाननि खां सिवा हर मखलूक ॿुधंदी आहे अल्लाह खां पनाह घुरो रोज़ानो मुंहिंजो लजपाल नबी रब खे चवंदो हुयो मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत खे कब्र जे अज़ाब खां बचा ओ मुसलमान तूं अहिड़े कब्र जे अज़ाब खां बेगाणो लॻो बेख़बर लॻो वेठो ही हैफ़ तुंहिंजे ईमान ते पर हिन कब्र में जिते अबो कम न आयो अम्मा कम न आई जिते भाइर कम न आया मुझे लजपाल नबी फरमायो त मां मोहम्मद मुस्तफा करीम पंहिंजे उम्मती जी कब्र में मदद करण जे लाइ जिते अजीज छॾे विया अबो छॾे वियो अम्मा छॾे वई भाइर मिट माइट छॾे विया उन कब्र में मुंहिंजो लजपाल नबी तो वटि हली ईंदो पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो नबी रसूल चवंदा इज़हबू इला गैरी ॿिए कंहिंजे दर ते वञो असां तव्हांजी मदद नथा करे सघूं साईं करीमन फरमायो त हिकिड़ो गुनहगार हूंदो जंहिंजा अमल खुटी पवंदा अल्लाह जा मलाइक उनखे जहन्नम जी बाहि ॾे पकड़ियो पिया वेंदा हीअं दोज़ख ॾे कीड़ियो पिया वेंदा त हदीस ॿुधजांइ मदीने वारे साईं जी मुंहिंजे लजपाल नबी फरमायो उनखे जहन्नम ॾे कीड़ियो पिया वेंदा हज़रत आदम अलैहिस्सलाम विच महशर में बीठल हूंदो साओ वॻो विधल हूंदुसि उहो महशर में मैदान में ॾिसंदो पियो लठ हथ में हूंदुसि हीअं उम्मतियुनि खे ॾिसंदो पियो के दोज़ख में पिया वञनि के जन्नत में पिया वञनि हिकिड़ो मुंहिंजो उम्मती हूंदो जेके जहन्नम जा मलाइक दोज़ख ॾे कीलियो पिया वेंदा आदम अलैहिस्सलाम रड़ कंदो या अहमद हाज़ा उम्मतुक ओ अहमद मुस्तफा तुझे उम्मती के दोज़ख में कीलियो था वञनि पिया पंहिंजे उम्मती जी मदद करण जे लाइ हलिया सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो मां चेल ते संदरो ॿधी पंहिंजे उम्मती जी मदद करण जे लाइ ईंदुसि मलाइकनि खे पुठियां सॾु कंदुसि मलाइको बीहो बीहो जहिड़ो तहिड़ो आ खातिया गुनहगारा भली त गुनाह कई पर थोरी देर बीहो मुंहिंजो उम्मती आ जहिड़ो तहिड़ो अदलो गदलो पर मुंहिंजो आ हबीबर फरमायो मलाइक मुंहिंजी दान न ॿुधंदा उहे मुंहिंजे चवण ते बीहंदा कोन छो त मलाइकनि खे अमुर आ रब खां सिवा कंहिंजी ॻाल्हि न मञिजो सो मुंहिंजो चयो जो न मञंदा मां मोहम्मद मुस्तफा अल्लाह जे हुजूर में नाल में ईंदुसि जो मुंहिंजो खॿो हथ मुंहिंजी दाढ़ी में हूंदो अल्लाह खे अचे अर्ज़ कंदुसि मुंहिंजा मौला अर्ज़ कंदुसि मुंहिंजा करीम रब गुनहगारा जहिड़ो तहिड़ो आ मुंहिंजो उम्मती आ ओ मुंहिंजा करीम रब भला
पदा मालियूं कयूं अथई ए तुंहिंजा मलाइक मुंहिंजो चयो नथा मञनि असां उम्मतियुनि जे लाइ साईं पंहिंजी दाढ़ी मुबारक में हथ विझंदा अल्लाह तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया तुझा गुण ऐं ॻाल्हियूं ओ गणिण खां लंघे विया तुझा गणिण खां लंघे विया तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया सुभान अल्लाह अल्लाह फरमाइंदो मलाइको जीअं मुंहिंजो मुस्तफ़ा चवे उहे तव्हांखे करणो आहे साईं गरीबन फरमाए पोइ गुनहगार खे वठी मीज़ान ते ईंदुसि नबी जे खीसे में हिकिड़ी नंढड़ी पर्ची हूंदी सा हुन जे साले अमलनि में रखी वेंदी जीअं जो अमलनि जे पुड़ में जो उहा पर्ची पवंदी त अमल साले घणा थी वेंदा गुनाह थोरा थी वेंदा मलाइकन के हबीब फरमाइंदा छॾियो हिनखे हाणे हे जन्नती आहे जन्नत जा मलाइक ईंदा वो जहन्नम जा गट लहंदा ऐं उते जन्नत जा ताज पाराया वेंदा सुभान अल्लाह साईं गरीबन फरमायो हुनखे जन्नत जो लिबास पहिराए उनखे जन्नत ॾे वठी वेंदा त जन्नत जे मलाइकनि खे चवंदो त मलाइको थोरी देर त बीहो इहो सुहिणी सूरत वारो केरु आहे जंहिंजी सूरत केॾी प्यारी आहे जंहिंजा अखलाक केॾा आला आहिनि जंहिंजो चेहरो केॾो हसीन आहे जंहिंजो ॻाल्हाइण केॾो प्यारो आहे थोरी देर बीहो त सही मां पुछा त कयां हिन हशर में हिन ॾुखीअ वेल में जिते सब छॾे विया उते केर मुंहिंजी मदद जे लाइ आयो आहे साईं करीमन जे कदमनि ते हथ रखे हथ ॿधी अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह तूं केर आहीं ओ सुहिणी सूरत वारा हिते जिते अपो छॾे वियो अम्मा छॾे वई सभु यार दोस्त छॾे विया तूं मुंहिंजी मदद जे लाइ आयो आहीं तूं केर आहीं साईं करीम फरमाईंदा सुञाणी नथो अना नबीयुक मां तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफा करीम आहियां ओ जेको दुनिया में मुते सलात पढ़ी हुई मुते दुरूद पढ़ियो हुई वो पर्ची मूं लिकाए रखी हुई अॼु जॾहिं तूं गुनाहनि जे करे जहन्नम ॾे पियो मोकिलियो वञी त तुंहिंजा साले वो दुरूद लिकाए रखियो हुयमि उन दुरूद जे सदके रब तोखे बख़्शे माफ़ करे छॾियो वरी जो सुभान अल्लाह सुभान केडी मेहरबानी आ मदीने वारे साईं जी महबूब छडण वारा ना इन सा गुनहगारन के मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो सब छडे विया हू न छडींदो सब छडे विया हू न छडींदो साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर इंदो मोहम्मद मीर अंगण ते यर इंदो मोहम्मद मीर सब छडे विया हू न छडींदो ओ साणी थींदो सीर अंगण ते इंदो मोहम्मद मीर अंगण ते इंदो मोहम्मद मीर ओ लाश लटे विया मिट मटे विया लाश लटे विया मिट मटे विया लाश लटे विया मिट मटे विया पर साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर अंगण ते यर ईंदो मोहम्मद मीर ओ अदा वो एड़े नबी सां बेवफाई न कर एड़े साईं जो दर न विसार एड़े नबी जी सुन्नत के न विसार अज तो दुनिया सां दिल लाती तुंजी मोहब्बत शराब सां चे थिया तुंजी मोहब्बत हराम कमाई सां थिया पान भी हराम खाई बच्चन के भी हराम खाराईंदो वती पान भी गुनाह कंदो वती बिन के भी सलाड़ियो गुनाह दे वठियो वनी ओ मिठा ये खताउन वारा कम न कर बदकारी वारा कम न कर कम वो कर साले थी सदोरो थी एड़ा अमल कर जंहिंमें मुंहिंजो लजपाल नबी राज़ी थियण वारो हुजे जंहिंमें रज़ाए मुस्तफ़ा हुजे जंहिंमें रज़ाए इलाही हुजे तूं उहे अमल करे ॾेखार हर कंहिंजी सुञाण हूंदी आहे न माण्हू सुञाणंदा आहिनि पंहिंजे
साईं मुझा ओहदे जे हिसाब सां हे पुलिस वारो आ, हे एसपी आ, हे डीएसपी आ, हे मास्टर आ, हे उस्ताद आ, हे एचएसटी आ, हे जीएसटी आ, हे साईं मुझा फिलाणे ओहदे वारो आ, हे वजीर आ, हे मुशीर आ, हे फिलाणे डिपार्टमेंट सां ताल्लुक थो रखे। अबा गोठ में पुलिस वारो केरो आ, माण्हू चवंदा फिलाणी जगह ते घर आ, तूं अहिड़ो जवान थी जो तुंहिंजो डस वठण जे लाइ को अचे त ईअं चवे अबा मुस्तफा जो आशिक किथे रहंदो आहे। गली मां गुज़री वञे न माण्हू चवंदो ओ यो मुस्तफा करीम जो परवानो पियो थो वञे। अहिड़ो जवान थी, अहिड़ो सदोरो थी, अॼु तोखे दाढ़ी नथी वणे, दाढ़ी चेहरे ते बार थी पई आहे माण्हू। हे अमल जेके बि करींदो न मरंदे साह निकिरंदी, निमाज़ ख़तम, रोज़ो ख़तम, ज़कात ख़तम, हज ख़तम, साईं मुंहिंजा हर शइ ख़तम। पर ये दाढ़ी ॿिया हर अमल पोइते दाढ़ी तुंहिंजे कब्र में बि गॾु हूंदई। सम्झो था? अमल कर, साले थी, सदोरो थी, पुछा थिए न साईं करीम कब्र में पुछा कन। साईं करीम हर कंहिंजे मुसलमान जे कब्र में ईंदा, मलाइक पुछा कंदा मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल, हिन जवान जे बारे में छा चवंदो हुए दुनिया में। समझी तो? हर कंहिंजी कब्र में साईं करीम ईंदा। जे तू बदामालिन वारो मुंह खणी, बद किरदारी वारो, गुनाहन वारो मेरो मुंह खणी साईं करीम जे आडो ईंदे त मिठा दिल ते हथ रखे ॿुधा त साईं जे साम्हूं तू कंध केड़ो खणंदे, केड़ो जवाब ॾींदे महबूबन खे, केड़ो जवाब ॾींदे त या रसूल अल्लाह दुनिया में तुंहिंजो फरमान ॿुधंदो हुयसि वरी बि तुंहिंजो बेफरमान बणिजी आयो आहियां, वरी बि तुंहिंजो नाफरमान थी आयो आहियां। न मिठा कब्र में पहुची साईं करीम मलाइकनि खे चवनि छॾियो मलाइको मुंहिंजो आशिक अॼु कब्र में आयो आहे। अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो सजण पाई वारी सलाह तो ॼाए, अहिड़ी सलाह न अबो ॾींदई न अम्मा ॾींदई जहिड़ी हे फ़क़ीर तुंहिंजे ॻोठ वेठे घर वेठे सलाह ॾियण आयो अथई। हलिया मुंहिंजे नबीअ जो दीवानो थी, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जो सॾा, को साईं मुंहिंजा कहिड़ी तंज़ीम सां सॾाए, को कंहिंजो जियालो सॾाए, तूं मदीने वारे साईं जो जियालो सॾा। सम्झो था? सियासतदाननि जे पोयां रड़ियूं वाका वॾा कया अथई। आए घोड़ा जेॾी महिल इलेक्शन अचे त पोइ असांजा सिंधी ॾिस त रड़ियूं पई पवनि, हुनजे पोयां को पीटीआई जी भेट खयो वेठो आहे, को साईं मुंहिंजा जीअं भुटो पियो थो करे, को कहिड़े कबीले सां, को कहिड़े क़ौम सां ताल्लुक रखियो वेठो आहे। मिठा उन्हनि सां त वफ़ादारी निभाई अथई, जेके नतीजा सियासतदाननि तोखे ॾिना आहिनि पंहिंजी वफ़ादारी जा, साब तोखे ख़बर पइजी वई आहे। पर मिठा मुंहिंजे महबूब सां त दिलि लाए ॾिस, मुंहिंजे नबीअ जो त दर वठी ॾिस, ॾिस त अल्लाह कीअं तो करम नवाज़ी फरमाए। हा वफ़ादार सचो थींदे या कूड़ो थींदे? हा न ईअं न, हिकिड़े कन मां ॻाल्हि ॿुधी सुभाणे ईअं न थिए जो साईं बसि बाबा आयो ॻाल्हि चङी करे वियो पर साईं खे अलाह ख़ुशि रखंदो, असां पाण में ख़ुशि आहियूं, ईअं न थिए। बल्कि हिन फ़क़ीर जो जेको पैगाम आहे उन ते अमल करे ॾेखार। वफ़ादारी ख़बर अथई कीअं कबी आहे? वफ़ादारी ईअं कबी आहे जीअं मुंहिंजे लजपाल नबी जे असहाबनि नबीअ सां वफ़ादारी करे। समझो था? उन्हनि वफ़ादारी कीअं कई हुई? हैदर करार, मौला अली, शेर खुदा, फातिह खैबर, असदुल्लाह अल गालिब, सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन अमवालिना व औलादिना व अशीरतिना व आबाइना व उम्महातिना। नबी सुना असांखे असांजे माल खां, जान खां, बच्चन खां, ॿारनि खां, औलाद खां, घर वारनि खां सभिनी खां वधीक प्यारा हुया। वरी जो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद हजरत सैयदना सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक खलीफतुल मुस्लिमीन खलीफा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त मूंखे सुकून तॾहिं मिलंदो आहे जो मूं अबू बकर जूं अखियूं हुजनि, नबीअ जो चेहरो हुजे। वरी जो सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो आहे को जेको मुंहिंजे नाले ते माल लुटाए, आए को जेको मुंहिंजे नाले ते माल लुटाए। हज़रत उमर साईं वियो घर जो अधु माल खणी आयो, अधु घर छॾे आयो, अधु हबीबन जी ख़िदमत में आने। चई त अॼु अबू बकर खां गोए खणी आहे साईं करीम जी ख़िदमत में। अबू बकर सिद्दीक आयो, जिस्म जे जेका कपड़ा हुयनि उहे लाहे कूण जो वॻो पहिरे आयो, कूण। हबीबन फरमाया अबू बकर छा खणी आयो ही? या रसूल अल्लाह जेको कुझु हुयो सभु तुंहिंजे नाले ते कुर्बान कयो अथमि।
अबू बकर घर वारन जे लाइ छा छॾे आयो ही? अर्ज़ की या रसूल अल्लाह, घर वारन जे लाइ अल्लाह ऐं उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर हुयो पुट, अबू बकर हुयो गारे सौर में हिय नांग टंग पियो हणे, पैर हटा। अबू बकर पैर हटा त मां ॿाहिरि निकिरां। अबू बकर जो नांग निकरंदो मुंहिंजे नबीअ खे अज़ियत पहुचाईंदो, पैर ते डंग हणे पियो हणंदो रहियो ताजो मुंहिंजे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां लुड़क वही आया अज़ियत जे करे, दर्द जे करे। उहो साईं करीम गोॾे ते आरामी हुया, लुड़क साईं करीम जे चेहरे ते पिया। अबू बकर छा माजरा है, छो रुनो आहीं? अर्ज़ की या रसूल अल्लाह, नांग कखे पियो। हबीबन फरमाया पैर छो न हटाई हुई, नांग तोखे मारे विझंदो। अर्ज़ की या रसूल अल्लाह, तुंहिंजी इज़्ज़त जे मथां जे अबू बकर जी जान हली वञे त कुर्बान वाली। असां नबी जे यारनि सां हुब रखण वारा आहियूं। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो, सिक सीने में रख प्यारन जी, महबूब जे चैनी यारन जी। सिक सीने में रख प्यारन जी, हुयो साईं सां गॾु गार अंदर, वो आशिक सुहिणो सिद्दीक़ अकबर, अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर। अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर। ओह बचे खे नबीअ जे निज़ारन जी, सिक सीने में रख प्यारन जी। सुभान अल्लाह। जॾहिं बैतुल्लाह शरीफ में मुझे लजपाल नबी फरमायो त तबलीग करण जो हुक्म आयो वा। इस्लाम जो पहिरियों मुबल्लिग हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे। सरे आम तबलीग कई हुजे, बराबर ॿिया असाबी शान वारा, सब साहबी मकाम वारा, पर इस्लाम जी पहिरीं सरे आम तबलीग करण वारो आम माण्हुनि जे मजमूए में तकरीर करे नबीअ जो शान ॿुधाइण वारो पहिरियों जवान अबू बकर सिद्दीक़ हुयो। हज़रत अबू बकर साईं जो शान जो बयान कयो त दुश्मन साईं जे जिस्म ते पत्थर हया, हीअं जो एॾा ज़ख़्म हया जो अबू बकर बेहोश थी हेठ किरी पियो आ। मिट माइट अबू कुहाफा जे घर में जमो थिया। ओ अबू कुहाफा, तुंहिंजे पुट खे ॾाढी अज़ियत पहुती आ। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे होश आयो, हीअं नेण खणी ॾिठई, मिटनि माइटनि खे ॾिठई, चाचो बीठो हुयो, पुट बीठो हुयो, अबो बीठो हुयो, मासियूं चाचियूं मामियूं भी बीठियूं हुयूं। पुछा तो करे, अबा मूंखे मुंहिंजे पुनल जी त का ख़बर ॿुधायो, मूंखे ॾियो को पुनल जो ॾसड़ी अदियूं, मां त आहियां बिरह में बेवसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो ॾसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो ॾसड़ी अदियूं, मां त आहियां बिरह में बेवसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो। मिटन माइटन जो तोखे धक लगाइण असां तोखां पुछण जे लाइ आया आहियूं। जे मोहम्मद करीम जे करे तुंहिंजो इहो हाल थियो आहे, वरी बि उनजो नालो थो वठी, जीअं त सिर हलियो वेंदो महबूब जे नाले ते। अबू बकर जो त हे हिकु सिर आहे, लख जानियूं हुजनि वारे वारे सां यार जे नाले ते कुर्बान करे। वरी जो सुभान अल्लाह। वो पंहिंजी मासी हुयसि या चाची हुयसि, मूंखे ज़हन में रिश्तो यादि न आहे, उन खे चई त वञ मुंहिंजे महबूब जी का ख़बर लही आहे। पोइ साईं करीम आया मिलण जे लाइ त अबू बकर खणी साईं जन खे सीने सां लाथो। हाय 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 हाय। दुनिया में बि भाकुरनि में अॼु वञ मदीने पाक में ॾिस त अबू बकर अॼु बि साईं जे भाकुर में सुतल अथई। वेंदा आहियो न कलंदर ते, अब हे कलंदर जी जो रोज़ो आहे,
भिटाई जो है सोनो रोज़ो आ कलंदर जो हे भिटाई जो रोज़ो आ हे अब्दुल्ला शाह साहबी जो रोज़ो आ हे रोज़े धनी रहबर जो रोज़ो आ हे महबूब इलाही साईं जो रोज़ो आ हे फिलाने बुजुर्ग जो रोज़ो आ पर साओ रोज़ो जिनजे ला दुनिया सिके पई न मौला मदीनो ॾेखार जे साए रोज़े ते रोज़ानो 70,000 मलाइक लही अचे सलामियूं भरींदा आहिनि ख़बर अथई इहो ई साओ रोज़ो मुस्तफ़ा जो आ त अबू बकर ऐं उमर जो बि इहो ई रोज़ो वरी जो सुभान अल्लाह वो जो नबी सा वफादारी कयई साईं करीमन फरमायो क़यामत जे ॾियारे मां उथंदुसि कौसर ते ईंदुसि मुंहिंजे सॼे पासे अबू बकर हूंदो खॿे पासे अली हूंदो मौला अली ऐं अबू बकर ॿई गॾु असां कौसर ते ईंदासीं साईं जन फरमायो जंहिंजी मोहबत अली सां हूंदी ऐं अबू बकर सां बुग़्ज़ हूंदो अलीअ जे हथ में लठु हूंदी फरमाईंदो कौसर जे वेझो नाचजा ओ अबू बकर सां बुग़्ज़ रखण वारा परे थी हिते अलीअ जे हथ मां कौसर जो प्यालो उनखे मिलंदो जेको अबू बकर सां हुब रखण वारो आ वरी हिकड़े जे दिल में अलीअ सां बुग़्ज़ हूंदो अलीअ सां अदावत हूंदी अबू बकर जे वेझो हूंदो त मां तुंहिंजी तारीफ़ कंदो हुयुसि सिद्दीक़ अकबर फरमाईंदो निकुर हितां कौसर न मिलंदुई तुंहिंजे दिल में अलीअ सां अदावत हुई निकुर हितां तुंहिंजी का ज़रूरत कोन्हे का वरी जो सुभान अल्लाह हिते साईं मुंहिंजा माण्हू मिलावट करे दीन खे मिलाए चवंदा अली धार हुआ अबू बकर धार हुआ हीअं न हजरत मौला अली शेर खुदा हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक रिवायत में अचे तो ये मस्जिद नबवी मां निकता त हितां विच में हजरत अली हुयो उन जे कुल्हे ते हजरत उमर जो हथ हेॾा अबू बकर हुयो उन जो हजरत अली साईं जे कुल्हे ते हथ हुयो टई ॼणा हीअं हिक ॿिए खे भाकुर पायो पिया वरी जो सुभान अल्लाह हिक ॿिए में खिल तंज़ मज़ा भोग कंदा पिया अचनि हिक ॿिए में खिलंदा पिया अचनि माण्हू चओ त असां ॾिठो त केॾी न सुहिणी जोड़ी पई थी अचे सुभान अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक ऐं हजरत मौला अली ये कमरे मस्जिद नबवी का निकता हजरत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ये बाहर मदीने जी गली में खेडन पिया हजरत अबू बकर साईं छा कयो जो हजरत इमाम हसन के खणी भाकुर पातो उन जे हिकड़े गिले के चुमी वरी बे गिले के चुमी अली के ॾिसी चे तो अली अल्लाह जी इज्जत जो कसम हसन जी सूरत तो जेड़ी न मां ॾिसां तो त साॻियो ॼण मुस्तफा जी सूरत हुजे वरी जो सुभान अल्लाह अबा हुयो प्यार मुस्तफा जे गुलामन असहाबन जो ऐं असां आले बैतन जो कि न कोन हुयो जेके चवंदा त अहल बैत धार आहिनि असां बि धार आहिनि करबला जे मैदान में हिकिड़ो इमाम हुसैन मौला अली जो शहजादो हुयो उन जी शहादत बयान कयो था अली जो शहजादो अबू बकर इन ई जंग में शहीद थियो हुयो अली जो साहिबजादो उमर इन ई जंग में शहीद थियो हुयो हजरत इमाम हसन इमाम हुसैन जा शहजादा उन्हनि में हजरत अब्बास जा साहिबजादा हजरत मौला अली जा साहिबजादा जिनजो अबू बकर नालो कंहिंजो उमर नालो कंहिंजो उस्मान नालो पंहिंजे दुश्मननि ते पंहिंजे बचनि ते दुश्मननि जा नाला रखबा न बा तव्हां पाण इंसाफ़ कयो तुंहिंजे पीउ खे जंहिं घटि वधि ॻाल्हाए तुंहिंजे पीउ खे जंहिं धक हयां तोखे पुट ॼमे तूं वरी उन दुश्मन जो नालो रखंदेसि हा चवंदे त मूंखे त इन नाले खां ई नफ़रत आहे न रखंदुसि मां पर हेॾे मौला अली पंहिंजे बचनि ते उन्हनि जा नाला रखिया जेके उन्हनि सां हुब हुई न हा असांखे चओ त मुस्तफ़ा सां प्यार हुआ चओ असांखे मुस्तफ़ा सां मदीने वारे साईं जे अहल बेतन सां मदीने वारे जी आल सां सीने ते हथ रखे जो मदीने वारे जे असहाबन सां प्यार हुआ जेको कंदो इन्हनि सां प्यार हुआ तंहिंजो बेड़ो पार हुआ उनजो हिते बि मदीने वारो यार हुआ त आखिरत में बि मुस्तफ़ा मददगार हुआ हा न बा नबी जो दर खपे कि न खपे ये अबू बकर वांगुर वफादारी करे ॾेखार जे जो त सिर हलियो वेंदो पर साईं जो दर कोन छॾींदा कबूल आहे इहा ॻाल्हि कि न कोन्हे तो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं
निमाज असली भी कज़ा न कयो मिठा निमाज न छड़ियो साईं करीमन फरमायो जेको निमाज जमात सां छॾे थो ॾे तारिकुल जमात मलऊन उनखे अल्लाह ताला मलऊन ऐं लानती बनायो आहे जेको जमात सां निमाज पढ़ण छॾे थो तारिकुल जमात यमशी अलल अर्द तलानहु जमात निमाज छॾे ॾियण वारो जॾहिं ज़मीन ते हलंदो आहे ज़मीन उन ते लानत कंदी आहे तारिकुल जमात यंजुरु इला समाई यलनहु बेनिमाज़ी जमात छॾे ॾियण वारो आसमान ॾे ॾिसंदो आहे त आसमान उन ते लानत कंदो आहे अल्लाह हबीबन फरमायो त हिकिड़ो बेनिमाज़ी मरी वञे त उनजी क़ब्र में अरीश नाले नांग दाख़िल कयो वेंदो आहे वो नांग एडो खतरनाक आहे जे ज़मीन ते ईअं हिकिड़ी फूक हणे न पूरी ज़मीन ते को साओ सल्लो बाक़ी न रहे चइनी पासे रुॻी बाहि बाहि थी वञे को उनजी क़ब्र में दाख़िल कयो वेंदो बेनिमाज़ी खे हीअं जो डंग हणंदो त 70 गज़ जहन्नम जी हीअं खॾ में अंदरि हलियो वेंदो वरी जहन्नम जा मलाइक छिके उनखे ॿाहिरि कढंदा वरी नांग कखींदो वरी हलियो वेंदो तां जो क़यामत ताईं बेनिमाज़ी खे क़ब्र में इहो अज़ाब थींदो रहंदो अदा ओ मुंहिंजा भाउ ईअं न कर अमल साले कर 5 वक्त निमाज पढ़ अॼु वाइदो कर त वरी निमाज कज़ा कोन कंदासीं जेका ज़िंदगी गुज़री वई सा गुज़री वई वरी न मिलंदी पुट जेके लम्हा गुज़री विया न ये तू करोड़ रुपया ॾी न हिकिड़ो सेकंड बि वापसि वराए कोन सघंदे जेके लम्हा गुज़री विया हाणे जेके ज़िंदगी जा जेके ॾिहाड़ा मालिक खे मंज़ूर आहिनि जेके ॾींहं बचा आहिनि चओ त नबीअ जा ताबेदार थी गुज़ारींदासीं कबूल आहे कि न कोन्हे का ॻाल्हि अमल कबो इंशाअल्लाह अल्लाह ताला शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह इक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए